नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। सिंधड़ी का खबर ॾिना। सिंधड़ी में तारा चंद महाराज पंहिंजी 3 न्याणियुनि समेत सिंधड़ी प्रेस क्लब वारो एहतजाज कंदे चयो आहे त 1.5 साल अॻु खोलाडियो वाटर सप्लाई में मुंहिंजो अकेलो पुटु 7 वरनि जो पुटु नीरज ऐं 9 वरनि जी भाइटी सनिया पाणी भरंदे ॿुॾी फोत थी विया हुआ, जंहिं सबबु पब्लिक हेल्थ मीरपुर ख़ासि वारनि लापरवाही जे एवज़ मूंखे ऐं मुंहिंजे भाउ खीमचंद खे डेली वेजिस ते नौकरी ॾिनी, मगर 3 महीननि बाद असांजूं पघारूं बंदि कयूं वयूं ऐं 1.5 साल खां असां पाबंदी सां नौकरी कयूं पिया, पर असांजूं पघारूं बंदि आहिनि। घरनि में फाका अची विया आहिनि। मुंहिंजे पोयां कमाइण वारो अकेलो पुटु बि ॿुॾी वियो। 3 न्याणियूं आहिनि। ऑफिसर चवनि था त पब्लिक हेल्थ वटि बजट न आहे जो तव्हांखे रेगुलर पघारूं ॾिनियूं वञनि। हिननि वज़ीर आला सिंध खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।